अदी नंढो घर वॾो कीअं नज़र ईंदो। ॻाल्हि दरअसल उहा ई आहे त असां कॾहिं पंहिंजे ई घर मां बोर थी वेंदा आहियूं। इन लाइ चवंदा आहिनि त घर बेतवजा चाहींदो आहे। घर में असां पंहिंजूं ख़ुशियूं, मुसरतूं ऐं दिलचस्पी बि ॻोल्हे वठंदा आहियूं, जिते तव्हां पंहिंजूं सभई तख़लीक़ी सलाहियतूं, मुख़्तलिफ़ तासिरात ऐं स्टाइल जो तजुर्बो करे सघो थियूं। उन करे घर खे रिहाइश इख़्तियार कंदड़ जो अक्स चवंदा आहिनि। दीवार ते पुरकशिश रंग करायो। फर्नीचर ऐं भितियुनि जो रंग हिकु जहिड़ो न हुजे, पर अलॻि अलॻि हुजे त बहितर आहे। साॻिई रंग हूंदो त कमरो दॿिजी वेंदो। जेकॾहिं तव्हां वेहण वारी जॻह में उस जो गुज़र न हुजे त तव्हां खे रोशनीअ लाइ हिकु या ॿिनि खां वधीक बल्बनि जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं तव्हां जे कमरे में उस जा किरणा वधीक पवनि था त तव्हां खे भितियुनि जा रंग हल्कनि जे बजाए तेज़, मध्यम, गॾियल सॾियल रखणु बहितर रहंदो। या वरी दीवार खे मैरून या नेवी ब्लू बि रखी सघो थियूं। दीवार जो रंग नीरो, गुलाबी, हल्को ऐं फेरोज़ी सां गॾोगॾु हल्के साए जो इम्तिज़ाज करे सघो थियूं। हल्के रंगनि में कुशादगीअ जो अहसास थींदो आहे ऐं उहो रंग कमरे खे वधीक ख़ूबसूरत बणाईंदो आहे ऐं रोशन लॻंदो आहे। पर सभई भितियुनि खे हिकु जहिड़ो रंग जो रवाज ख़तम थी चुको आहे। मरकज़ी दीवार ते ऑफ वाइट हुजे त बहितर आहे। छा तव्हां जे कमरे में लॻल पर्दनि मां उस जो गुज़र ईंदो आहे? उस हिकु नेमत आहे, उन खे रोकण जी कोशिश न करियो, बल्कि उन मां फ़ाइदो हासिल करियो। जेकॾहिं तव्हां खे मीडियम साइज़ जो फर्नीचर गहरे रंग में मौजूद आहे त फर्श जो रंग हल्को बहितर रहंदो। तव्हां फर्श ते मल्टी कलर कालीन विछाए सघो थियूं। जेकॾहिं दीवारनि जा निखरंदड़ रंग आहिनि त कालीन हल्के रंग जो वठो, मिसाल तौरु हल्को भूरो ऐं सुरमाई। वज़न में हल्को फर्नीचर मुनासिब ऐं मक़बूल हूंदो आहे। ग्राउंड फ्लोर ते ठहियल जायुनि में उन क़िस्म जो ॻोरो फर्नीचर वधीक सुठो नज़र ईंदो आहे। हल्के वज़न जे फर्नीचर खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करे कमरे जी आराइश खे तब्दील करण लाइ तमामु सहूलियत वारो हूंदो आहे। ऐं घणी जॻह विलाइण वारो फर्नीचर हरगिज़ ख़रीद न करियो। जेकॾहिं तव्हां वटि हाल कुशादो आहे त पोइ किताब रखण लाइ अलमारी ख़रीद करण खां बहितर आहे त रैंक ठारायो। भितियुनि ते ठहियल रैंक ते तव्हां अदब, आर्ट्स, कानून ऐं ॿियनि मौज़ुअनि जे मुतलिक़ किताबनि खे सींगारे रखो। बोर्ची खाने में कबट जा घणा खाना न ठारायो, बल्कि अहिड़ा हुक्स ठारायो जंहिं में सामान महफ़ूज़ बणाए रखो। गिलास ऐं चांहि जा मंग धोअण खां पोइ ख़ुश्क करण लाइ हुकनि ते टंगे छॾियो। स्टोर रूम में निगाहनि खे वणंदड़ रोशनी जी ज़रूरत न हूंदी आहे। ॿारनि जी पढ़ण वारी जॻह ते तेज़ रोशनी हुजे त बहितर रहंदो। ॿी सूरत में नीम रोशन कमरनि में उन्हनि जी अखियुनि ते दॿाउ वधंदो। कुझु बूटा जेके भली क़ीमती न हुजनि, उहे कमरे, अङण ऐं विरांडे जे अॻियां हुस्न उजागर करे छॾींदा आहिनि। बहरहाल, उहे घरेलू आराइश जा चंद नुक़्ता पंहिंजे अंदरि वसीह माना रखनि था। तव्हां ज़हनी तौरु पंहिंजे तब्दीली लाइ तयारु थी वञो त पोइ ॾिसो त तव्हांजो घर कीअं ख़ूबसूरत ऐं नुमाया नज़र ईंदो।